तकरार ऐं लानत आहे उन्हनि ते जिन जागीरूं वरितियूं ऐं जिन लक़ब वरिता ऐं तगमा वरिता। मां सलाह पेश कयां थो उन्हनि हुरनि खे जिन पंहिंजे जान जूं नज़रानियूं ॾिनियूं, जिन अंग्रेज़ साम्राज्य खे इहो चयो त पहिरियां असांजे साह जे लिड़ीअ खां साह न वञे, पहिरियां असांजे पेरनि जे उन्हनि आङुरनि खां वञे, जिन जा टड़काड़ थियनि ऐं जेके असांजा अंग्रेज़ साम्राज्य आहिनि उहे असांजे हॾाउनि जा टड़काड़ ॿुधनि त अॼु हुर शहीद पीर सबतुल्लाह शाह ऐं हुर तहरीक जे बहादुर अॻुवान आहिनि जेके कॾहिं बि इनकलाब जे राह तां न हटंदा। अॼु असां सभु दोस्त ऐं हिन मुल्क जे ख़िते में रहंदड़ सभु क़ौमूं सभु बिरादरियूं सलाम पेश कयूं था हज़रत पीर सैयद सबतुल्लाह शाह राशिदी सानी खे, जंहिं पंहिंजे जान जो नज़रानो ॾिनो, जंहिं अंग्रेज़ साम्राज्य जे ललकार खे अंग्रेज़ साम्राज्य खे न क़बूल कयो ऐं जिन ऐं अंग्रेज़ उहो ई अंग्रेज़ हो जंहिं पूरे बरसगीर ते क़ाबिज़ हो, पर कंहिं माण्हूअ में कंहिं अहिड़ी शख़्सियत में ज़रूरत न हुई। पर इहो इमाम इनकलाब सूर्य बादशाह जॾहिं इहो ई नारो हुयो, वतन या कफ़न या आज़ादी मौत, पाण आज़ादीअ जे लाइ विड़िया ऐं उन्हनि जे आज़ादीअ जे सिलसिले में अॼु असां आज़ादी मुल्क वजूद में आयो। पर ॾुखी अहिड़ी ॻाल्हि आहे, पाकिस्तान ठहे खां अॼु ताईं असांजे नंढनि नसुलनि खे ईंदड़ जेको नओं नसुल आहे उनखे इहा ख़बर न आहे त हीअ जेका धरती आज़ाद थी आहे हिन ते दुनिया ते केरु क़ाबिज़ आहे बरसगीर में, ऐं हीअ जेको पाकिस्तान वजूद में आयो इहो कंहिंजे क़ुर्बानीअ खां आयो। दोस्तो, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे नए सिलेबस में नए किताबनि में असांजे नए नसुल खे नथो पढ़ायो वञे, इहा ॾुखी अहिड़ी ॻाल्हि आहे त जिन इनकलाब जेके जंग आज़ादी लड़ियूं हिन मुल्क जे लाइ ऐं हिन मुल्क में जेको असां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारियूं पिया, ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे उन हुक्मराननि ते असांखे ॾुख ऐं तजब थिए थो त उन्हनि इहे शयूं असांजे नसुल खे ख़बर पए त आख़िर हीउ किथां जो सिलसिलो हलियो ऐं कीअं थियो ऐं कीअं मुल्क वजूद में आयो। न त अॼु दुनिया में केतिरी क़ौमूं आहिनि जेके अॼां ताईं ग़ुलाम आहिनि, पर हिते जे उन्हनि सुरमनि पंहिंजूं जान जो नज़रानो ॾिनो, पर उन्हनि जो नालो न आहे। पर जिन हिकु वकील जे हैसियत सां, जिन कंहिं शाइर जे हैसियत सां थियो, उन्हनि जा ॾियारा मल्हाइजनि था पूरे पाकिस्तान जे लेवल ते, पर उन्हनि जा ॾींहं मल्हाइजनि था, उन्हनि खे सलामी पेश कई थी वञे। पर ॾुखी अहिड़ी ॻाल्हि आहे, हिकु ॿिनि सालनि जे अंदरि इहो ई थियो आहे जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल में असां डिस्ट्रिक्ट जी गवर्नमेंट हुई तंहिं वक़्त खां अची इहो थियो आहे जो उन वक़्त खां पोइ जेको आहे सूर्य बादशाह जे ॾियारे ते सिर्फ़ु सागर ज़िले में मोकल थिए थी ऐं उन जे जेका असांखे ख़बर पए थी त अॼु हिन ॾींहं जे ॾियारे ते सूर्य बादशाह जे पंहिंजी जान जो नज़रानो जिन इनकलाब खे जाम शहादत कई ऐं असां हिन हुकूमत खां ऐं हिन जमात जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां जेके असांजे ऐवाननि में आहिनि, असां उन्हनि खां इहो पुरज़ोर मुतालबो कयूं था त इहे सिलेबस में शामिलु कराइनि त जीअं असांजे ईंदड़ नसुल असांजे हुर तहरीक जिन पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिनियूं उहे अमर थी विया, उहे अमर ज़िंदा रहंदा, उहे शहीद आहिनि, चाहे जे किताबनि में न बि आयो पर उहे अॼु बि ज़िंदा आहिनि, सुभाणे बि ज़िंदा रहंदा। उहो ई पीर सबतुल्लाह शाह राशिदी आहे। हिकु तव्हांखे मिसाल ॿुधायां थो त जॾहिं पीर साहिब जे लाइ इहो ई हुकुम थियो त हिनखे जेको जाम शहादत जे लाइ थियो, पर पाण पीर साहिब सिर्फ़ु अंग्रेज़ हिकिड़ो अचे थो राति जे टाइम ते सूर्य बादशाह सां मुलाक़ात करे थो, उहो पीर साहिब खे चए थो तूं मूंसां 17 रांद रह। जॾहिं उहो पीर साहिब पागर शाह सानी पंहिंजो पीर सबतुल्लाह शाह राशिदी सां 17 रांद रहे थो, पर सुबुह ताईं पीर साहिब खे जॾहिं ऐं हू चवनि था आदरत वारनि जेको त सुबुह जो साईं सूलीअ ते चढ़े वेंदो, पर पाण कंहिं बि घबराहट जो महसूसु न कयूं। उन सां जेके बि अंग्रेज़ साम्राज्य सां 17 रांद रहियूं उहे सभु रांदियूं पाण खटियूं ऐं उन्हनि अंग्रेज़नि आख़िर हद ताईं त इहा ई शइ कई त पीर साहिब जे तरफ़ां अंग्रेज़ साम्राज्य सां ठा करण जूं या माफ़ीनामो लिखी ॾे, पर पाण इन शइ खे उन्हनि खे थुॾियाऊं, हुननि जे जागीरनि खे थुॾियाऊं, हुननि जे हर सहूलियतनि खे थुॾियाऊं। पाण चयूं न, जेको असांजो नारो खयो आहे, जेको असां सिलसिलो खयो आहे, ऐं अॼु बि उन ते क़ाइमु आहियां। मूंखे का बि जान जी परवाह न आहे। मूंसां जेके गॾु मुंहिंजा गाज़ी ऐं हुर ऐं मुंहिंजे जमायत जा माण्हू आहिनि, जेके मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु आहिनि, असां इनशाअल्लाह ऐं इन में जेकॾहिं असांखे जेकॾहिं इहो सलो न मिलियो त असांजे ईंदड़ नसुल खे ज़रूरु मिलंदो। उहो ई अंग्रेज़ हो सूर्य बादशाह जे हुर तहरीक खां पोइ 43 में जॾहिं अंग्रेज़ ने सूर्य बादशाह खे तक़दार कयो ऐं उन खां पोइ 47 में असांजो पाकिस्तान वजूद में आयो आहे। 4 सालनि जे फ़र्क़ में अॼु क़ुर्बानियूं उन्हनि हुरनि जूं आहिनि, उन सूर्य बादशाह जूं आहिनि जंहिं अंग्रेज़ खे हिन मुल्क बरसगीर मां तड़े करण लाइ मजबूर कयो, जो अंग्रेज़ हितां तड़े मजबूर थी हितां निकितो। दोस्तो, ऐं इहे लफ़्ज़ चयाऊं
ऐं आख़िर में भी उन्हनि हुरनि खे सलाम पेश कयां थो ऐं आख़िर में आऊं सूर्य बादशाह शहीद पीर सबतुल्लाह शाह राशिदी जे शहादत खे सुर्ख सलाम पेश कयूं था। महिरबानी।